अस्सलाम वालेकुम दोस्तों। पिक्सलैब खोले करे सभिनि खां पहिरियों आउं फ़ोटो खणणु फ़ोटो हे खयों लोगो जेको सिंधिल जो आहे हिनखे आउं ट्रांसपेरेंट करण जी कोशिशि कयां पियो थो। जेको असां हिनखे आउं मुकमल ट्रांसपेरेंट करे छॾियो आहे ऐं उन खां पोइ जेको असां आहे आउं पंहिंजी हाणे जेको को फ़ोटो वग़ैरह आहे उहो जेको आहे पंहिंजो सिलेक्ट कंदुसि। फ़ोटो सिलेक्ट थी चुको आहे। फ़ोटो सिलेक्ट थियण खां पोइ आउं हुनखे हिकु तरह सां एडजस्ट करण जी कोशिशि कंदुसि। त मतिलबु हिनखे कंहिं सुठे नमूने सां एडजस्ट करे वठां। हितां जेको आहे उहो मूं हाणे हिनखे एडजस्ट कयो ऐं ॿिन्ही खे हिनखे पंहिंजे फ़ोटो खे जेको आहे उहो लॉक करे छॾियमि ऐं जेको सिंधो लोगो आहे हुनखे बि पंहिंजे जेको आहे हुनखे आउं फ़ॉन्ट कयां थो। पंहिंजे मतिलबु साम्हूं जेको आहे हुनखे आणियां थो जीअं अॻियां थी करे बीहे ऐं साम्हूं अची बीठो ऐं जेको आहे सो मथां जेका टोपी वारो पासो आहे इहो जेको आहे मथां चढ़ियो बीठो आहे चहिरे जे मथां। हिनखे हल करण जी तव्हांखे ॾिसां थो ॿुधायां थो तरीक़ो त हिनखे असां कीअं था हल करे सघूं। हाली जेको आहे हिनखे आहे आउं मथां लॉक थो कयां ऐं उन खां पोइ जेको आहे सो आहे आउं खणां थो टेक्स्ट जेको आहे 6 जून जो उहो आउं टेक्स्ट सिलेक्ट थो कयां ऐं लिखां थो हिते 6 जून ऐं 6 ऐं उन खां पोइ जेको आहे सो जून जो उहो लिखियो आहे ऐं उन खां पोइ जेको आहे जीअं सिंगारणु खपे 6 जून खे टेक्सचर प्लस मूं फ़ॉन्ट वग़ैरह उहो आउं ॾियांसि थो। मूं वटि सिंधी फ़ॉन्ट्स इलाही सारा पिया आहिनि ऐं उन मां को न को जेको मूंखे बहितरीनु लॻे थो उहो आउं हुनखे ॾियां थो। हितां जेको बि आहे मतिलबु जेको मूंखे बहितरीनु लॻे उहो आउं सिलेक्ट कयां थो। सिलेक्ट थी चुको आहे। जेको आहे हीउ जेको फ़ॉन्ट आहे उहो मूंखे तमामु बहितरीनु लॻो आहे। बहितरीनु लॻण खां पोइ आउं वेंदुसि टेक्सचर में वञण खां पोइ आउं को मतिलबु बहितरीनु अजरक जेको आहे सो मूंखे सुठो लॻो इहो ऐं अजरक वारो जेको टेक्सचर आहे उहो मूं हिन में एड करे छॾियो। एड करण खां पोइ हिनखे मूं एडजस्ट कयां थो। हितां जेको आहे स्ट्रोक अची वियसि ॿाहिरि जेको आउटलाइन आहे उहो आउटलाइन आउं ॾेई छॾियोमांसि। उन खां पोइ जेकॾहिं असां मथे हिनखे एडजस्ट कयां त मथे जेको एडजस्ट उहो न पियो थिए चहिरे ते अचे पियो उन करे आउं हिते हिनखे हेठि करे छॾियो ऐं उन खां पोइ आउं हाणे एडजस्ट कंदुसि जेको सिंध जो लोगो आहे उनखे एडजस्ट करण लाइ ऐं मुंहिंजी जेका पंहिंजी फ़ोटो आहे उनखे आउं कॉपी कंदुसि। हितां जेकॾहिं आउं एडजस्ट करण जी कोशिशि कयां हेठि मथे त हे सही जेको आहे सो न पियो बीहे उन करे आउं हुनखे एडजस्ट कंदुसि। पर हिनखे आउं जेको मुंहिंजो फ़ोटो आहे उनखे आउं फ़ोटो खे हितां कॉपी करे डुप्लीकेट कयां थो। दोस्तों वीडियो अॻे रिकॉर्ड थियल आहे उन खां पोइ जेको आहे सो आउं वॉइस ओवर करे रहियो आहियां। थोरी तव्हांखे मुश्किलात ज़रूरु पेश ईंदी। बहरहाल तव्हांखे इनशाला वीडियो में जेको मुकमल सम्झणी आहे उहा तव्हांखे अची वेंदी सम्झाणी। उन खां पोइ जेको मूं पंहिंजे फ़ोटो खे कॉपी करे छॾियो। कॉपी करण खां पोइ पंहिंजो जेको फ़ोटो आहे पोएं फ़ोटो ते एडजस्ट करण जी कोशिशि कयां थो। जिते अॻे लॻियल आहे पोएं फ़ोटो उते आउं हुनखे रखां थो। उते रखण खां पोइ जेका मथीं जेका मुंहिंजी बॉडी आहे सवाइ मुंडी खां अलावा उनखे आउं कंदुसि हितां रिमूव मतिलबु क्रॉप कंदोमांसि। हितां हे जेको आहे सो मूं क्रॉप करे छॾियो आहे पर हितां थोरो मसइलो करे पियो त बि आउं जेको बक़ाया टुकड़ो आहे हिनखे आउं कंदुसि इरेस मतिलबु ड्राए छॾींदोमांसि। इहो जेको टुकड़ो आहे इहो आउं ड्राए छॾियां थो। भरिसां जेको शो पियो थिए हिनखे आउं हितां ड्राईंदुसि कोशिशि करे जेको बराबरि जेको हिसो आहे इहो आउं हितां ड्रायां थो। ठीकु आहे दोस्तों, इहो जेको आहे हितां रही चुको आहे। उन खां पोइ जेको ॾिसो रिज़ल्ट उहो अव्हांजे साम्हूं अची चुको आहे। जेको टोपी वारो पासो उहो पोइ थी चुको आहे ऐं जेको ॿियो लोगो आहे उहो साम्हूं अची चुको आहे। उन खां पोइ आउं हिनखे रंगीन करण जी कोशिशि कंदुसि मतिलबु स्प्रे वग़ैरह स्नोफॉल मतिलबु जेको बहितरीनु लॻे रंग वग़ैरह आउं ॾियांसि थो। हिनखे थोरो हितां एडजस्ट कयां थो। एडजस्ट करण खां पोइ हितां जेको आहे उहो एडजस्ट थी चुको आहे। उन खां पोइ आउं वेंदुसि पंहिंजी गैलरी में। गैलरी में वञण खां पोइ जेको आहे उहो को न को जेको सुठो जेको मूंखे लॻे हितां जेको 6 जून जे हितां जेकॾहिं बीहारण जी कोशिशि कयां त हिते नथो बीहे। हिते कोई स्प्रे वग़ैरह जेको रखांसि उहो ॾिसो आउं हितां सिलेक्ट कयो आहे ऐं जेको आहे सो हीउ जेको आहे
रंग उहो मूं सिलेक्ट कयो आहे ऐं हिनखे आउं कंदुसि हितां ट्रांसपेरेंट। हे जेको आहे ट्रांसपेरेंट थी चुको आहे। ट्रांसपेरेंट थियण खां पोइ ऐं जेको आहे आहे पंहिंजी बॉडी जे मथां रखंदुसि जीअं उहो सेट बीह सघे। ऐं हुनखे हितां रखियो आहे जीअं पोयां कट जो को हिसो आहे उहो बॉडी जो उहो ज़ाहिर न थिए। मुंडी हर पासो जेको है उहो मथे करे छॾियोमांसि। उन खां पोइ जेको छजू न उनखे बि मूं मथे करे छॾियोसि। बाक़ी हो जेको हुयो उहो पोइ हिते ई रहिजी वियो, मतिलबु उनखे ढकण जे लाइ जिते मुंहिंजो कटियल हुयो उनखे ढकण जे लाइ। उन खां पोइ ॿियो को बि सिलेक्ट कयां थो जेको रंग वग़ैरह आहे उनखे सिलेक्ट कयां थो। हिते सभिनि खां पहिरियों जेको आहे मां पंहिंजो नालो लिखंदुसि। नालो त लाज़मी लिखिणो आहे न, जेको प्रोफाइल फ़ोटो ठाहियूं था उन लाइ जेको आहे नालो सभिनी खां अवल आहे। उहो हिते पंहिंजो नालो लिखियो। उन खां पोइ हिते नाले खे फ़ॉन्ट ऐं उन खां अलावा रंग जेको आहे उहो ॾींदुसि। हिते जेको आहे हीअ जेको फ़ॉन्ट आहे उहो मूं सिलेक्ट कयो आहे। सिलेक्ट करण खां पोइ हिनखे जेको रंग आहे उहो ॾियांसि थो। जीअं बहितरीन खां बहितरीन जेको रंग आहे उहो मां सिलेक्ट करे सघां। कोशिशि मुंहिंजी इहा ई रहंदी त बहितरीन खां बहितरीन जेको आहे उहो सिलेक्ट करे सघां। हिते ॻाढ़ो सिलेक्ट कयो, पर ॻाढ़ो जेको आहे उहो मूंखे मुनासिबु उन हिसाब सां न लॻो जीअं बहितरीन लॻे, पर बहितरीन न पियो लॻे। उन करे हुन जो रंग जेको आहे उहो मटायां पियो। जेको मथां ॻाढ़ो रंग रखियो आहे उन ॻाढ़े रंग सां हिनखे मैच करायां थो। हीअ जेको रंग आहे इन रंग सां हिते हिनखे रंग खे मैच करायो। मैच करण खां पोइ फाइनल जेको रंग आहे उहो मथे सां मैच थी वियो। उन खां पोइ मूं हिते हिनखे एडजस्ट करे छॾियो। एडजस्ट करण खां पोइ अञा हिन में कुझु जेके खूबियूं आहिनि उहे अञा हिनखे मतिलबु वधाईंदोमांसि। वधाइण जे लाइ ॿियो जेको आहे स्प्रे वग़ैरह उहो रंग स्मोक आहे उहो खयूं। हीअ जेको रंग आहे उहो मूं सिलेक्ट कयो। सिलेक्ट करण खां पोइ थोरी त मुश्किलात थिए पई, बहरहाल हिनखे बि आउं सेट करे छॾियां थो। हितां जेको आहे मूं हाणे जेको सिलेक्ट कयो आहे इन जी जेका साइज़ आहे उहा वधाए छॾियां थो जीअं सॼे फ़ोटो ते इहो छाइजी वञे। हाणे जेको आहे उहो सॼे फ़ोटो ते जेको आहे उहो छाइजी चुको आहे। चहिरे वग़ैरह अचे ते आहे। इनखे हटाइण जे लाइ इनखे बैक करे छॾींदुसि। हितां जेको आहे सिलेक्ट थी चुको आहे ऐं हिनखे कंदुसि हाणे बैक करण खां पोइ जेको फ़ोटोज़ आहे उहो तयारु थी चुको आहे। बहरहाल जेको नालो आहे मीर असद मीर उहो हितां साफ़ न आहे। इन करे स्ट्रोक जे पोयों जेका लाइट आहे उहा लाइट खे वधायांसि थो। वधाइण खां पोइ जेको आहे उहो नालो जेको आहे उहो मुंहिंजो सफ़ा क्लियर थी वेंदो। हाणे जेको आहे लाइटिंग आहे उहो वाइट लाइट कंदोमांसि फ़ोटो खे न सॉरी जेको टेक्स्ट आहे मुंहिंजो उनखे हितां ॿाहिरि करे हितां जेको आहे उनखे लाइट ॾेई छॾियो। लाइट ॾियण खां पोइ ॾिसो हाणे जेको आहे उहो क्लियर थी चुको आहे। उन खां पोइ जेको छजून आहे उनखे बि थोरो लाइट ॾेई छॾियां। आउटर लाइन जे पोयों जेको लाइट आहे उहा ॾींदोमांसि। त हितां ॾिसो ज़बरदस्त बीच जेको आहे हाणे जेको असांजो फ़ोटो आहे उहो तयारु थी चुको आहे। जेकॾहिं असांखे बहितरीन करणु चाहियूं अञा बि हिनखे बहितरीन करे सघूं था। त दोस्तों हीअ हुई अॼु जी वीडियो। उमेद आहे तव्हांखे पसंदि आई हुजे। जेकॾहिं पसंदि आई चैनल खे सब्सक्राइब कयो, बेल आइकन खे प्रेस कयो। मिलंदासीं इंशाल्लाह अहिड़ी इंट्रेस्टिंग वीडियो सां गॾु। मूंखे ॾींदा इजाज़त। अल्लाह हाफ़िज़। जी सिंध।